वनुअमिन बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह वयग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अजीज़ान मोहतरम मुंहिंजा प्यारा भाइरो इन इलाके जा ईमानदार मुसलमानो, ये सालानो जलसो आहे हज़रत मौलाना मोहम्मद सिद्दीक़ साहब बुकेजन जे ॻोठ जी जमात नंढा वॾा अल्हम्दुलिल्लाह सब इन जलसे में शरीक आहिनि। जेके तव्हां आया हो सब भाईवार हो, सब शरीक हो, फ़ाइदो सभिनि खे मिलंदो, गुनाह जी माफ़ी मिलंदी। लेकिन कुछ शराइत आहिनि क़ुरान शरीफ में, बस ये खोलियुमि साम्हूं आयतूं आहियूं। रब सां फरमाए तो मुंहिंजा सोहणा इन्हनि खे सम्झाए मतां पोइते रोईंदा वतन। इन करे मां अल्लाह क़ुरान शरीफ में अॻुवाट कलमे वारनि खे ॾसियां थो त हिन रस्ते सां ई हलिजो, जे ग़लति रस्ते सां वेंदव, जे मां मुंहुं फेरायमांव त
त पोइ इहे ॾींहं ॾुखिया ॾिसणा पवंदो जेको रब साईं क़ुरान शरीफ़ में बयानु फरमाए थो। कोशिश इहा ई आहे त बसि सिर्फ़ु अल्लाह राज़ी थिए। अल्लाह जी रज़ा मुंहिंजे सोहणे नबी जे इताअत ग़ुलामी में आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत दिल में अची वई, हुज़ूर जी इताअत दिल में अची वई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतनि ते अमल थी वियो त पोइ मां दावा सां चवां थो त अल्लाह साईं जो ऐलान थियल आहे जेके आयतूं मूं तिलावत कयुमि, अल्लाह फरमाए पोइ मां राज़ी हां। छड़ो राज़ी न, जीअं हिक ॿिए सां तव्हां दोस्ती रखंदा आहियो सची नियत वारा, इन्ही दोस्ती खां वधीक मुंहिंजी तव्हां सां दोस्ती थींदी। पोइ मां तव्हांखे कॾहिं बि काथई बि तकलीफ़ न ॾियारींदुसि। न सकरात महिल तकलीफ़ थींदव, न क़बर में परेशानी थींदव, न क़यामत ॾींहुं जॾहिं त पूरी दुनिया जा माण्हू काफ़र सभु ज़ंजीरनि में जखड़ियल हूंदा, ओंधे मोह जहन्नम में पवंदा। मां तव्हांखे उहो जहन्नम जो चेहरो त ठहियो पर तओ खां बि परे करे छॾींदोमांव। तव्हां जाॾे मोह कंदो हिकिड़ी रोशनी हूंदी, जाॾे मोह कंदो तव्हांजे साम्हूं जन्नत जा दरवाज़ा खुलियल हूंदा ऐं जन्नत जा बाग ऐं माड़ियूं बंगला तव्हांखे नज़र ईंदा। लेकिन शर्त इहो ई आहे सच्चा मुस्लमान थियो। वला तमूतुन इल्ला वअंतुम मुस्लिमून माना तव्हां कयो। अल्लाह फरमाए थो मरो न, साईं मरंदासीं त ज़रूर, पाण चयो थो फरमाए हा मरंदो ज़रूर पर मरो मुस्लमान थी मरो। छा थी मरो? मुस्लमान थी मरो। मुस्लमान कलमो पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुस्लमान जे दिल जे अंदरि पैगंबर साईं जो दुरूद शरीफ मौजूद आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुस्लमान खे पैगंबर सां वॾी मोहब्बत ऐं प्यार आहे। मुस्लमान हमेशह पंहिंजे नबी खे यादि कंदो आहे। मुस्लमान नबी जी इताअत कंदो आहे। मुस्लमान नबी जो चयो वठंदो आहे। मुस्लमान नबी जे लाइ का ग़लति शइ बर्दाश्त न कंदो आहे। मुस्लमान जे दिल जे अंदरि पंहिंजे साह खां वधीक पैगंबर जी मोहब्बत हूंदी आहे। इहा मुस्लमान जी निशानी आहे। अहिड़े जे लाइ मां जन्नत तयारु कई आहे। अब हे त खणो, हे खणो, हिन ज़रूरत न आहे, बसि हेठों पिया आहिनि, हे खणो। काथे तोतो आहे, काथे कुकुर जो बचो आहे, काथे तितिर आहे, इहे मां काॾे कंदुसि। फोटू ॾिसां फ़ाइदो कहिड़ो? ॻाल्हि सम्झो कलमे वारो। ही आयतूं जेके मूं तिलावत कयूं तव्हांजे साम्हूं, इन में रब साईं छा थो फरमाए? या अय्युहल इंसान। छा इंसान माना ये जेके वेठा आहियूं हाल फिलहाल जेके ॿुधो था, उहो त दुनिया त गंज आहे, इंसान खोड़नि, पर तव्हांजी ॻाल्हि थो कयां। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए या अय्युहल ए इंसान। तंहिं माना तव्हां जेके आया हो या जेके ॿुधनि था, हिक हिक खे रब साईं जुदा थो सॾे। या जी साईं असांखे जी सां चवणो पवंदो, छो त हर इंसान खे इहो दावा इहो सॾु न आहे, कलमे वारनि खे। इंसाननि मञा वरी जेके कलमो जंहिं वटि हुजे, अल्लाह फरमाए या अय्युहल इंसान, ओ इंसानो। हूं त दुनिया जे इंसाननि खे हिते सॾु आहे, पर उहे कम जा न थिया जन कलमो न पढ़ियो। कम वारा उहे आहिनि जन कलमो पढ़ियो। ई असां आहियूं जेके वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। इहा ॻाल्हि असांखे ॿुधणी बि पवंदी, मञणी बि पवंदी, दिलि में रखणी बि पवंदी। चओ इंशाअल्लाह अल्लाह से अमल जो तौफ़ीक़ अता फरमाए। या अय्युहल इंसान, जी साईं असां मुस्लमान आहियूं साईं, तुंहिंजे हर सॾ खे जी सां लब्बैक चई करे, जी चई करे दिल में जाॾियूं था। फरमाए या अय्युहल इंसान इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाक़ी। ए इंसान, जंहिं रस्ते सां हले थो, जंहिं कम में हले थो, जंहिं सफ़र में हले थो, जंहिं धंधो अथई, कारोबार अथई, नौकिरी अथई, वॾेरो आहे, ग़रीब ऐं ॿनी जो कमु करे थो, जहिड़ो बि धंधो करे थो, यादि रखजांइ ईअं हलंदे 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 आख़िर मूंसां तुंहिंजी मुलाक़ात मज़बूत आहे। पकी ॻाल्हि आहे, मूंसां ज़रूरु मिलंदे। चइबो न दोस्त दोस्त खे चवंदो आहे, तू बि हले थो न कराची, मां बि अचां थो, पोइ उते मिलंदासीं इंशाअल्लाह। पोइ अलाए मिलो अलाए न मिलो, छो त मुस्लमान हिक ॿिए खे ॾटा बि ॾींदा आहिनि ऐं अल्लाह जो क़ुरान सचो आहे। या अय्युहल इंसान इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाक़ी। फमुलाक़ी सम्झो था? कादिहुन तव्हां नथा सम्झो, पर फमुलाक़ी त सम्झो था न। अल्लाह फरमायो जंहिं कम में हलो था, हाणे कोई बि वांदो न आहे। को ॿनी में आहे, को नौकरी में आहे, कंहिं ड्यूटी में आहे, को वॾेरो आहे, को ज़मीन संभालींदो, को लाउड संभालींदो, को छा बि कंदो, को वाइज़ कंदो, को क़ुरान पढ़ंदो, को ॿियो कमु कंदो। अल्लाह फरमाए जंहिं धंधे में आयो न, तव्हां हलंदे हलंदे तव्हांखे ख़बर ई कान पवंदी, आख़िर तव्हांजी मुलाक़ात मां ख़ुदा सां।
वो मौत मल छाबा जड़ी को मरंदो है ना ब्या जी पुछंदा आहिनि साईं ॾे ख़बर आहे छा जे मेड़ आहे चवंदा फलाणो हाजी साहब पंहिंजे रब ॾे वियो इहो आहे मुलाक़ात फलाणो वॾेरो पंहिंजे रब ॾे वियो चवंदा आहियूं कि कोन बाबा रब ॾे वियो माना इहा मुलाक़ात यानी मौत तुंहिंजे मथां आई आहे ईअं सम्झ इहा तुंहिंजी मुंहिंजी मुलाक़ात आहे पोइ जे चेहरो सोहणो खणी दे त इज़त मिलंदई जे चेहरो सोहणो न हूंदई अमलनि वारो चेहरो न हूंदई त पोइ वॾे नुक़सान में हलियो साईं भला कीअं फरमाए तो या अय्युहल इंसान इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाकी फअम्मा मन ऊतिया किताबहु बियमीनिही फसौफ युहासब हिसाबन यसीरा हिसाब माना हिसाब किताब त अल्लाह वठंदो 50 साल खारायो माए खीर पीतोई शरबतूं पीतोई पुट ॾिना माए 2 1 3 धीअरूं ॾिनो माए घरवारी ॾिनो माए घर ॾिनो माए बिरादरी हुई सौरा हुई सस हुई मामा हुई ॾाॾा हुई न जी बादशाही त न हुई ये त सभु मां ॾिना माए पोइ तो कयो छा हल मुंहिंजा एॾा थोरा तुंहिंजे मथां जो तोखे सुबुह सां बि खाराया रात जो भी तोखे खाराया तोखे सेहत ॾिनुम तोखे तंदुरुस्ती ॾिनुम तोखे अकल ॾिनुम तोखे 2 अखियूं ॾिनुम हथ पेर ॾिनुम ज़बान ॻाल्हाइण जी ॾिनुम अहिड़ो सुहिणो क़ुर ॾिनो मां जेको घर में रखियल हुई हेठों तर्जुमो भी लिखियल हो तारा भी एॾा हुयई कॾहिं भले तर्जुमो पढ़ियो सही कॾहिं क़ुर के पटियो सही क़ुर ॾिठो सही अल्लाह फरमाए थो हिसाब वठंदो मां पोइ छा था समझो ॾींदासीं या भॼी वेंदासीं अबा भॼी सघंदो को रब को मथा कॾहिं सोचे शायदि जीअं हिते लिखंदो आहे वाहन में ॿूड़नि में उते पट हूंदई मुल्क सॼो न जबल न का शइ कान हीअं पट मलाक हीअं पिया फिरंदा हिकिड़नि खे ज़ंजीरूं हिकिड़ा वरी जन्नत जी मुबारकूं ॾींदा हिकिड़नि खे भाकुर पाईंदा हिकिड़नि खे धिको ॾींदा इते भॼण जी जाइ त मुंढो ई कोन्हे पर अल्लाह फरमाए थो यादि रख जे दीन में हलंदो हली नमाज पढ़ंदो रही कुरान पढ़ंदो रही कुरान ॿुधंदो रही दीनदार सां तुंहिंजी यारी पक्की थी वई कुरान वारनि सां तुंहिंजो वास्तो थियो कॾहिं रात जो रोने कॾहिं ॾींहं जो रोने रब जे आॾो कॾहिं हलंदे रस्ते में रोई पई ॻोड़ा हारे रब माफ़ी ॾे रब माफ़ी ॾे रब माफ़ी ॾे मां गुनाहगार खताकार आहियां मां पूरी दुनिया में ॾोहनि में वधीक आहियां सभु ॻोठ जा चङा पर मां पिछड़ो आहियां सभु इलाइक़े जा माण्हू चङा पर मां पोते आहियां मां गुनाहगार आहियां अल्लाह फरमाए थो तुंहिंजा जुमला पोइ मूंखे वणंदा आहिनि छो त तूं इक़रार मुंहिंजे साम्हूं थो करे हाणे इक़रार वारे खे मां ख़ुदा माफ़ी ॾींदो वठे को माफ़ी असां वरी हर को पाण खे ईअं थो सम्झे त मां सफ़ा पाक आहियां जीअं लटा इस्त्री कयल आहिनि त अंदर बि ईअं इस्त्री थियल आहे त पोइ माफ़ी वठंदे ई कोन जॾहिं पाण खे भलो सम्झंदे त रोईंदे न जॾहिं पाण खे भलो सम्झंदे त माफ़ी न वठंदे पोइ त चवंदे शैतान तोखे चवंदो तो जहिड़ो माण्हू इलाइक़े में न आहे बाबा तूं भलो आहे इते ई कमु लाहींदो जे कोई चवई तूं भलो आहे पर दिलि में चओ रब माण्हू त भलो सम्झनि था पर पाण खे मां थो चवां त मां बुरो आहियां मां गंदो आहियां अञा मूंखे कुझु करणु खपे अञा तुंहिंजा थोरा घणा आहिनि तुंहिंजा एहसान घणा आहिनि रब ही ग़लती मूं में ही ग़लती मूं में ही ग़लती मूं में अल्लाह फरमाए थो माना हिसाब यसीरा हाणे हिसाब त वठंदो मां पर ॼणो न वरितो मां चइबो न आहे कंहिंखे बाबा वठी अचोसि हो मेड़ अची साम्हूं अचे चए माफ़ कयो मां अवा क़ुर ॾियूंसि था हो आयो मस्जिद जे दर ते पहुतो अदा ॼण मां क़ुर ॾिनोमांसि अदा मोटी वञो खई बि कोन अंदरि टप बि कोन अल्लाह फरमाए थो ईअं आसान करे हिसाब वठंदोमांव जन्नत में हलिया वेंदा अम्मा आशा का पुछा क्यों साईं अम्मा हिसाब यसीरा आहे छा तव्हां त हुजूर सां गॾु रहिया पूरी ज़िंदगी फरमाई हिसाब यसीरा अल्लाह जे साम्हूं बानो ईंदो रब सां फरमाए बाना बस वन जन्नत में वन जन्नत में हथ खई न वठंदुसि मलाइक पकड़ींदसि बि न मलाइक कावड़ बि न कंदसि अल्लाह फरमाईंदो वञो पर ख़बर अथव उहा निशानी कहिड़ी आहे जो रब सां ॾिसी करे तोखे मिंट में तूं छॾे ॾे उहा निशानी नमाज़ वारी आहे तुंहिंजो चेहरो रोशन हूंदो तुंहिंजा हथ चिमकंदा मथो पियो चिमकंदो पेर पिया चिमकंदई तो वुज़ू सां हुई
दुनिया में नमाज पढ़दो ही नमाजी जी निशानी परे को ज़ाहिरा जी रब जे सामो इंदो रफर में बस 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 तुझी निशानी पक्की आ बस जन्नत में हलियो हुजूर फरमायो मां सामो हुंदो सोने फरमायो मुझो उम्मती जो रब दे वींदो ना तो मुझी नजर उम्मत में हुंदी तो अलाए पकड़बो अलाए जान छड़ाइजी वेंदस मां इन दुख में हुंदुम पर जे मोटी आयो न जल्दी जल्दी तो मुझी तबीयत में एडी खुशी थींदी कंहिंखे जन्नत वींदे एडी खुशी न थींदे मुझो उम्मती कोई आजादी मोटे न खुशी में इहा खुशी मुझी सभिन का मथे आ जे पी जे सामो शीशन कोर्ट में बाबा फाई ईंदे छोरे खे पी छा न रोईंदो पर वनी शीशन चेस बाबा तू आजाद आ तोखे छड़े ॾिनुमि त मां तव्हां खां पुछां थो पी मां जे लाइ ईद थी या न थी हुजना मथे आ हिसाब यसीरा वयन करे वेला हली मसरूरा ही जो मोटंदो ना मुबारक ॾींदो अदा अदा जान छुटी अदा आजादी अल्हम्दुलिल्लाह मूंखे जन्नत मिली वई यार ॾाढा मज़ा थिया सुठो थियो जो नमाज़ पढ़ियो कई बेनमाज़ी पकड़जी पिया रब जा वॾा थोरा जो मां नमाज़ पोइ वरी शैतान वरी छा चवंदो आहे अबा बेनमाज़ी आहियूं पर साईं अल्लाह जा वॾा थोरा आहिनि असांखे मुनाफ़िकी असां वटि कान्हे बेईमानी असां वटि कान्हे ठगी ठोड़ी असां न ॼाणियूं असांजे दिलि में सफ़ाई आहे दिलि साफ़ आहे साईं दिलि साफ़ आहे बा बेनमाज़ी हुजण जे करे दिलि कारी थी वेंदी आहे तू अञा उहे हदीसूं न पढ़ियूं आहिनि जेको असां रोज़ ॾिसूं था उहे तफ़सीर तो न पढ़िया आहिनि जेको असां रोज़ मुतालो कयूं था तो क़ुरान शरीफ़ तर्जुमो अञा न पढ़ियो असां रोज़ पढ़ूं था त बेनमाज़ी हुजण जे करे दिलि ते कारो दाग़ लॻी वेंदो आहे उहो दाग़ वधंदो 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 दिलि कारी थी वेंदी हाणे हिनखे ॿिया अमल त सभु हेठि वॾे में वॾो अमल नमाज़ ॿिया अमल त सभु हेठि पीउ मां जी ख़िदमत आहे मां तव्हां खां पुछां थो हीअ बि जन्नत जी निशानी आहे पी मां जी ख़िदमत कनि छा आहे बाबा जन्नत जी निशानी आहे कुरान पढ़ण जन्नत जी निशानी आहे कंहिं सां चङाई करण जन्नत जी निशानी आहे उन्हनि अमलनि मां जेके अमल जन्नत में आहिनि कंहिं सां चङाई करण कंहिं मज़लूम सां कंहिंजी मदद करण कंहिं बीमार खां तबापुरसी करण साईं कंहिं दुश्मन सां ठाह करण परचण पाण में छुटल आहियो हाणे जुड़ी विया आहियो पाण में रिश्ते खे ॻंढण 20 साल रिश्तो टोड़ियो वेठो आहे हाणे ॻंढो था शरीयत खे साम्हूं रखी क़ुरान खे साम्हूं रखी नबी जे शरीयत खे साम्हूं रखी जॾहिं ॻंढो था पाण में इहे सभु अमल आहिनि जेके जन्नत पुॼाईंदियूं पर ये कयूं तो सही ना हजरत मूसा अलैहिस्सलाम जड़ो नबी अल्लाह जो नबी हजरत नूह अलैहिस्सलाम जड़ो नबी 950 साल वाइज कर घणा साल लैलम व नहारा कुरान फरमाए तो ॾींहं रात छा बाबा माना झटकड़ी सुतो वरी कौम दे झटकड़ी सुतो वरी कौम यूनुस अलैहिस्सलाम एॾो सोहणो नौजवान हो हज़रत यूनुस एडो सोहणो नौजवान हो अल्लाह फरमाए यूनुस जी साईं ही सजी कौम तुझे हवाले जेके गोठ दिसे तो न इलाके में हिन वक्त में ये सब गोठ तुझा है वनी करे उनके नमाज सिखार उनके सुजदो समझा उनके तौहीद समझा शिरक को बचाने ला चवेन बुतन जो सुजदो न कयो सिज जी पूजा न कयो बाह जी पूजा न कयो उन हिकड़े अल्लाह जो सुजदो कयो जे तवा के जोड़ो आ जे तवा के खलक्यो आ ते हाजिर से मैं वना तो हजरत यूनुस जो बिरादरी कौम में पहुतो अची वाज शुरू कई त डंडा खजी वे मानू ठेल ना कच्ची चादियों दिलो ठायो पानी विजेसे पान वाले खट ते पे तो पानी ठरंदो तेसे दिलो ही चट बाबा बाह में सड़ली ना है ना पक्की पक्को ना है चारी पक्की ना है विजेसे खीर सुबह सा आही को दिलो पक्को ना है बाह में तो दिनो ही ना है ये कच्चो ठाए कुंभर को विदुसी लस्सी या पानी विदुसी पान वाले लेटे पर बिस्तरे थे अब आने दिले में पानी कढजो हाने ठरी पियोंदो सजी रात पानी विधो त मासे हाने दिलो ठरेला पानी भी ठरंदो मा तहां को तो पुछा त दिले जो ही कम लही विंदो जेस ताईं कुरान बुधी बुधी शरीयत जा पक्का मोमिन न थींदासे तेस ताईं दिले वांगुरु टुटी पवंदासे कम जा कोन थींदासे कम जो तड़े ही थींदे जॾहिं अल्लाह जे नबी जे चवण ते हलो कुरान जे शरीयत जे इन आड़ा में हलिया वञो पक्का थियूं पेरनि खां मथे त ईमान कामिल कयूं हाणे हर दुआ असांजी क़बूल आहे हज़रत यूनुस जो वयो लठियूं खजियूं आहिनि नबी जे लाइ झेड़ो ऐं अहिड़ो सोणो हो नौजवान जो चवे त छड़ो दीदार कयांसि पर हथ ॾियण लाइ बि को तयार न नबी के चवनि पिया त परे थी असां सां ॻाल्हाए बि न असां ॾे अच बि न सौट फिरी विया मासात फिरी विया माइट फिरी विया
अल्लाह तो फरमाया इन्ना यूनुस मिनल मुरसलीन। मौलवी इमाम सिद्दीक में एकड़ो मौजू मुखे दिनो आ बड़े कुछ सो खणंदो मास समझो था न सही इन्हीं के नाराज किम तो पोत लही की सकंदस पर आहे कुरान सभिनि जो फ़ाइदो आहे छो आहे कुरान आहे सभिनि जो फ़ाइदो बस हर कंहिंजी दिली ख्वाहिश सही आयत पढ़जो सही नबी जो किस्सो खणजो ही वाक़ियो खणजो मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे मां जाथो पढ़ंदुमि दिलि ठरंदी पर आख़िर में पंहिंजे नबी ॾे ज़रूर मोटी अचां न त न मानी वणंदी न घुमण वणंदो न सुम्हण वणंदो न ज़िंदगी में मज़ो आहे जेसिताईं मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सहाबा जो शान हज़रत अली साईं जी औलाद सोहणो अली पाण हज़रत अली जो ख़ानदान हज़रत अली जो घराणो हज़रत कासिम साईं चओ हज़रत हसन साईं चओ हज़रत हुसैन साईं चओ हज़रत अब्दुल्ला साईं चओ हज़रत ज़ुबैर साईं चओ जेके भी नाला ईंदा वेंदा सहाबा जा अहल बैत जा ये सब पेश करे जो 10 मिनटन में पेश का तरी भी थक लही वेंदा जो दिल ठरी वेंदी। नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत कुरान शान सहाबा नारे तकबीर। अल्लाह हज़रत यूनुस तो वयो पर माण्हुनि मोट न ॾिनुस। हाणे मां तव्हांखे पुछां थो नबी त पंहिंजी मेहनत के जारी रखियो पर कौम अंधी हुई सिज जी पूजा कन बाह जी पूजा कन बुतन जो सोचो कल खुदा जो सोचो उनके वणे ही न पियो पो छा थियो अल्लाह तो फरमाया इन्ना यूनुस मिनल मुरसलीन इज़ अबक़ा इलल फुल्किल मशहूर फसाहम फकान मिनल मुदहज़ीन फल्तक़मल हूत मुलीम फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललब्स फी बत्निही इला यौम यबअसून। कुरान तो हज़रत यूनुस चयो मां छॾे न वेंदो मां वाज़ कंदो रहंदो मूंखां अॻु में ॿिया बि नबी आया उन्हनि सां बि बिरादरी जा माण्हू विड़ी पिया पर उहो मुल्क छॾे कोन विया जूई छॾे कोन विया क़ौम छॾे कोन विया चए असां मारींदा सही चए खोड़ नबी मूंखां अॻु में माण्हू खाई विया पर उन्हनि पंहिंजो प्रोग्राम कोन छॾियो उन्हनि पंहिंजा वाज़ कोन छॾिया ॻोठ कोन छॾियो चए असां तुंहिंजे रस्तनि ते रुकावटूं कंदासीं पत्थर हणंदासीं चए त मूंखां अॻु में नबीनि खे पत्थर खाई विया कई शहीद थी विया कई ॻोठ छॾे काॾनि जो काॾे विया तंहिं करे ॻाल्हि ॿुधो मूंखे धमकियूं न ॾियो मां धमकियुनि खां ॾियण वारो न आहियां मुंहिंजो सहारो मुंहिंजो रब आहे। उन धमकियूं खोड़नसि त मारींदासीं हीअं कंदासीं हीअं कंदासीं चए कुझु न थींदो मुंहिंजो वाइज़ आहे छॾे न वेंदो मां। हाणे देर ते नबी पंहिंजे वाइज़ खे जारी रखियो हो विढ़ंदा रहिया छा कयूं हो विढ़ंदा रहिया करी पत्थरनि सां चुटिन करी लकड़ुनि सां मारू ॾियनि लेकिन नबी जो कुझु न थींदो मां हलंदो रहंदो मां। अड़े हाणे मां किथे पीअंदुमि बिरो ई आहियां न पाण पियो ॻाल्हि सम्झो कल में वारो हाणे मुंहिंजी चांहि बि हे आहे त मानी बि हे आहे त सॼो खोराक बि क़ुर आहे तव्हां खाई आया हो सुभान अल्लाह उहो मां ॾिठोमांव न त पाटणनि सां जेको मोह ॾिनो उहो मां ॾिठोमांव। ॻाल्हि सम्झो कल में वारो कुरान तो फरमाए अल्लाह फरमाए तो फनबज़नाहु बिलअराइ वसक़ीम व अंबतना कुरान पाक तो फरमाए यूनुस फरमायो मां वाइज़ कंदो मां चेड़े मारींदा सही जे सीनो खुलियला टुकड़ा टुकड़ा कंदा सही जे मूंखां अॻु में कई नबी टुकड़ा थी विया पर मां वाइज़ जारी रखंदो मां। असां नमाज़ लाइ चवेसि मौलवी साहब तो दुआ खा एक कर दर्द है अल्लाह नहीं मेरो तू मरी वहीं तो सिजो भरंदो ही न मस्जिद में मर नमाज में मर मजो तॾहिं बाहर खेड़ी में मरी छा कदे मस्जिद में मर ना सुजदे में मर क्या में मर जी असांजो डॉक्टर शाह अल्लाह जे मर्तबन के बुलंद फरमाए शहीद इस्लाम डॉक्टर खालिद मामूद सुमरो साहब जो नमाज में वेठो हो कुरान पढ़े
मौत इहो हूंदो आहे, इहो मौत न है चो ज़िंदगी आहे। नबियन के तो सब कुछ जाना, सब कुछ खबर आ, तब भला वो मारींदा वतन असां के प्रोग्राम पेश करणो। उन्हनि जहिड़ो गंढो पर नबी पंहिंजे वाइज़ के जारी रखियो। अल्लाह फरमाए दे ख़बर यूनुस ये तो चंडरा ॿुधनि ई कोन था, तुंहिंजो वाइज़ धक हणनि था, विढ़नि था, पोइ इजाज़त ॾे त भला घुमाए छॾिया। उन जो साम्हूं देर आहे, अल्लाह जो साम्हूं देर आहे। पर यूनुस अलैहिस्सलाम ॾिसे पियो त नंढड़ा ॿार बि आहिनि, छोकिरियूं बि आहिनि, मायूं बि आहिनि, मर्द बि आहिनि, मथां सुधरनि। मुंहिंजनि धकनि जो ख़ैरु आहे, अञा वाइज़ तेज़ कयां, ॾींहं राति कयां, मन को सुधरे त दिलि त ठरे न। वरी वाइज़ खे जारी रखियईं पर मुड़िया न। अल्लाह फरमाए यूनुस हाणे ॿुधाए, चैसे हाणे बस मां हथ जोड़ियुमि, हाणे मां ना उमेद आहियां, कोई नथो मञे, न नंढड़ा मञनि था न वॾड़ा मञनि था। हाणे ऐलान कर सैरोश घणा ॾींहं 3 ॾींहंनि में अज़ाब ईंदो। हाणे तव्हांखे ज़मीन ते रहण न ॾींदुमि। ज़मीन तव्हांजे लाइ आहे, ज़मीन सुजदे वारनि जे लाइ आहे, ज़मीन मुंहिंजे ज़िक्र करण वारनि जे लाइ आहे, ज़मीन जेके ख़ुदा जो ख़ौफ़ रखनि उन्हनि जे लाइ आहे, ज़मीन कलमे वारनि जे लाइ आहे, ज़मीन मुसलमाननि जे लाइ आहे। हाणे तव्हांखे ज़मीन ते रहण कोन ॾींदुमि, भला जेॾी बि तुंहिंजी क़ौम जेतिरा माण्हू अथई सभई मारे छॾींदोमांइ। हज़रत यूनुस आयो, चए मुंहिंजी क़ौम रोई करे तव्हां ॾिननि, चए मुंहिंजी क़ौम मां केॾी महिनत कयो मां, तव्हां मुड़ियव न। हाणे ख़ुदा कावड़जी वियो आहे, 3 ॾींहं जो अल्टीमेटम ॾिनो अथई, सुधरिया ठीकु आहे, हाणे कोन सुधरंदा, ऐलान करे छॾियनि मुंहिंजो अज़ाब अचण वारो अथव, अज़ाब जा महिमान तव्हां बणिबो, पर अहिड़ी तादी कंदो मां जो हिक ॿिए खे ॾिसी न सघे। मासूम ॿार बि मारींदो, जेके माइरनि खे पेट में न उहे बि मारींदो। जॾहिं माई मरंदी त ॿार कानो बची, कोई बि घुमण वारो ज़मीन ते न हूंदो। ॿी क़ौम पैदा कंदुमि, ॿिया न बि ईंदा, ॿियूं क़ौमूं पैदा कंदुमि, लेकिन तुंहिंजी क़ौम ख़तम। वॾी कावड़ आहे या न? अबा सभिनि खे मारण इहा थोरी ॻाल्हि त कान्हे। ऐं अल्लाह साईं जो साम्हूं त परवाही कान्हे। अल्लाह साईं फरमाए थो वला यख़ाफ़ उक़बाहा, मां खणी किरोड़ मारिया न, पोइ मां इहो भउ न कंदो आहियां त सुभाणे मथां हिननि जा वारिस जुलूस कढनि, किलेशना खणी अचनि, रैफला खणी अचनि, मूंखे त कंहिंजी परवाही कान्हे। भला दुनिया खे ख़तम कया। हज़रत यूनुस ऐलान कयो त वरी खिलण लॻा, वरी ताड़ियूं वॼाइण लॻा। हाणे वाइज़ न ॿुधोसीं, धक हयांसीं, हाणे ड्रिॼारे थो साईं त 3 ॾींहंनि में अज़ाब ईंदो। हल मोकल आहे तोखे साईं, भला अज़ाब अचे। वरी अची नबी खे चिड़ायूं। यूनुस नबी हीअं वञे त साम्हूं बीहनि, सोणो त ॾाढो, शहज़ादो ॾाढो, छो त रब जो नबी हो। अल्लाह फरमाए थो इन्ना बेशक यकीन पक्की ॻाल्हि आहे, व इन्ना यूनुसा आहे यूनुस जो नालो। हिते घणा यूनुस नाले वेठा आहियो, हथ त मथे कयो। नबी जो नालो जंहिंखे आहे न रखिजो, हा न साईं। और हिकिड़ो वरी चए पियो यूनुस जो नालो केरु रखेसि, पाण सां क़ौम वारनि छा था थी कयोसि, असांखे बचा पोइ कुटींदा। मां त सुठो थो करे, सुठो थो करे, नालो मज़ो नबीअनि जे में आहे। बाक़ी फलाणो 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 जहिड़ो नालो वठां ईअं पंहिंजे लेखे तो ज़रूर को न को हूंदो, तंहिं करे छॾे ॾिस। हल अॻिते क़ुरान तो फरमाए, अल्लाह फरमाए तो इन्ना यूनुसा लमिनल मुरसलीन, ओ मुंहिंजा महबूब नबी, ओ मुंहिंजा सोहणा नबी, ओ मुंहिंजा दिलबर नबी, ओ मुंहिंजा रहमतुल आलमीन, ओ पूरी कायनात जा नबी, पूरी दुनिया जा नबी, पूरी दुनिया जा रसूल, ओ मदीने वारा, ओ मक्के वारा मुंहिंजा सोहणा नबी, दिलबर नबी तू कोन हुई, तू सुञाणे बि नथो त यूनुस केरु हो, पर मां क़ुरान में तो ॿुधायई, छो त वाक़ियो क़ुरान में आणींदुमि, नाज़िल तो ते क़ुरान थींदो, तोखे मिंट में ख़बर पवंदी त यूनुस बि को नबी हो। सोहणा तोखां अॻु जो वाक़ियो आहे, सोहणा अहिड़ो त सोहणो वाइद ॿुधाइनि पियो, पर क़ौम वारनि मञियो ई कोन। अल्लाह फरमाए थो इन्ना यूनुसा लमिनल मुरसलीन, मुंहिंजा महबूबा, मुंहिंजो यूनुस मुंहिंजो नबी हो, मुंहिंजो रसूल हो, उन इलाके जो नबी हो, पर ठहिया न। छो ठहिया? क़ौम वारा न ठहिया। हाणे जाॾे जो यूनुस नबी वञे न, पर 10 ॼणा अॻु वठनि, यूनुस कल्ह चयो ई छा तूं त अज़ाब ईंदो। हज़रत यूनुस फरमाया हा ख़ुदा जो हुकुम आहे, चए अञा ताईं न आयो आहे, चवेसि न जल्दी मोकिल। माना चिड़ाइनि पिया, बेज़ार कनि पिया नबी खे।
और अल्लाह फरमाया यूनुसा कौम के छड़ जाए ना कौम के जरी आसार दिसे अजाब वारा ना वो चादर कोले थे खिसकी वञाए पोते तक जाए ना एड़ो हशर कंदुम छड़ो रड़ियूं हूंदियूं हिकड़ो भी चेहरो न हूंदो मां तव्हां खां पुछां थो साॻी ताक़त में रब आहे या न अबा ॻाल्हायो वो डिजण खपे असांखे या न डिजण जी पहिरीं निशानी निमाज़ सुजदो करे थो माना डिजे थो बाहूं ॿधी बीठो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इबादत भी तुझी आहे पर जे तकलीफ आई भी सही त मदद भी तोखां घुरंदो हर रकात में हर अलम जे सूरत में अल्लाह से वायदो क्यों था तो बे जी इबादत मरा पे न कंदुम पर जे मुश्किल में फातुम ना तो के सरी नमाज को बाहर वणो था बस यार गाल यू इसरी बाकी खाराए ठीक ठाक तो तारीफ कंदे जे भुख ते छडीसी तो बाहे बारींदो नबी जी जिंदगी दिसो मुझे रसूलन मना हिकड़ो रसूल हो अची मानू चिड़ायोस रब सा फरमाया तकड़ न कजाए यूनुस ई कौम के छड़े निकिर जाए न जैसे अजाब जा आसार दिसी पो तू निकिर पो तू फातल नहीं बगजे विच में निकरी में पंहिंजी मर्जी सा तो पो याद रख जाए मां रब हां पो मां कंखे ये माफ न कंदो तो के वे पो पकड़ींदो मां लेकिन हजरत यूनुस के जो घणो चिड़ायो ना तंग थियो बस चादर खली निकतो हाणे रब साईं ॾिसे तो मांखे चिड़ाइनि था हुते 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 छॾनी कोन था हर बेर में चवंदा अज़ाब छो नथो अचे अज़ाब छो नथो अचे ईअं कावड़जी निकतो हले वियो इंसानी फितरत आहे मजबूर थियो क़ुरान तो फरमाए अल्लाह फरमाए तो इन्ना यूनुस लमिनल मुरसलीन इद अबका अलिफ बे न काफ न बिन नुक्तन वारो इद अबका इलल फुल्किल मशहूर तकड़ो तकड़ो हलियो कादे हलियो अल्लाह फरमाए तो मुझा महबूब नबी यूनुस जो घुमण मारेठम यूनुस जो भजन मारेठम यूनुस नबी जो टोड़न मारेठम यूनुस परेशान डाडो हो कौम ला भी परेशान हो है मां विंदुम कौम खत्म थी दी नला वडा मरी विंदा इहा गणती पांच ला जुदा ब्या नबी भी चवंदा यार यूनुस नबी हो पर कौम के हिदायत करे कोन सगो सजी कौम खत्म थी वई ए औरतों भी विंदियूं ए मासूम बाहर भी विंदा नला बाहर भी विंदा पोड़ा भी विंदा इहो दुख जुदा इहा गणती जुदा वरी खुदा जी नाफरमानी कंदे कौम के ॾिसे पयो इहो दुख जुदा वरी यूनुस के चिड़ाइनि पिया अज़ाब छो नथो अचे इहो दुख जुदा हाणे तकड़ो तकड़ो तो हले क़ुरान तो फरमाए अल्लाह फरमाए तो इन्ना यूनुस लमिनल मुरसलीन इद अबका इलल फुल्किल मशहूर ओ काॾे वियो यूनुस बेड़े दे दरिया दे वियो पर डोड़ंदो वियो तकड़ो तकड़ो वियो गाम तौर वियो इन तकड़ो जो निकिरियो कावड़ में उनी बेड़े दे वियो जेको भरियल हुयो इलल फुल्किल फुल्क चइबो आहे बेड़े खे फुल्क माना अबा भरियल बेड़ो हे बि दरिया जे कपर ते वञी पहुतो पर जोश में हुजे हिकु कौम जी गणती त हाणे छो त अल्लाह ऐलान कयो आहे अज़ाब ईंदो उहो अज़ाब ईंदो अणुटर अज़ाब आहे हिकु न बचंदो है मुंहिंजी कौम कुझु त बचनि हा पर कोई न बचे इहो दुख जुदा जे पीउ मां के पंहिंजे औलाद जो सदमो हूंदो आहे नबियनि खे पंहिंजी कौम जो सदमो आहे पर होया चंडा क़ुरान तो फरमाए हलो पर तक निकिरंदो आहे न अबा पोइ स्पीड वठंदो आहे हा बाक़ी जंहिंखे आहे मिड़ी ॿ गाम वञी वरी आस्ते आस्ते मन सॾनि इहो बि हाल कोन हो न कौम में जे सॾ कनि सा त नबी मोटे आहे पर सॼोसि बि न अञा टोकू पिया कनि वञ छा कंदे कहिड़ा फाड़ा मारींदे भले असां ॾे अज़ाब अचे असां अज़ाब सां मोरींदासीं तूं निकिर असांजो शहर मां निकिर अञा नबी के कावड़ सिद्धो वञी दरिया जे कपर ते बीठो बेड़ो ठई अल्लाह तो क़ुरान तो फरमाए बेड़ो अॻ में ई भरियल हो माण्हुनि मां भरियल हो वञे पियो पाणी में ही चादर ॾेखारियोसि चादर ॾेखारे त मीरबर जो ॾिठो त यार वाह जो सोणो आहे जी चंड ॾिसो जी सिज ॾिसो ईअं चिमके पियो चिमके बस मजबूर थी बेड़े खे पोइते के माण्हू झेड़े में लॻी विया छितो थियो आहे रुपए जे लाइ मोटियो हाणे बेड़ो त भरियल थी जे ॻाल्हि ॿुधो तव्हां लहो त लहो पर इहो खणंदोमांव तव्हां भले न लहो रड़ियूं न कयो पैसा मूंखे न ॾियो मोटो त मोटो
एड़े सोने शहजादे के बीठो आ चादरू तो दे मुखे मां छड्यांस जो नबी जे चेहरे में रब साईं एड़ो असर करंट रखियो आ जे हां मोट मोट बाबा मोट मोट खणियो वड़ जाएस पैसा समझा नोट दींदई जे कुछ भी न दे मां मुफ्त में खणदोमास तवा लहो त लहो फिर आऊं किश्ती के ची वरी दरिया जे कपर ते बियारे त यूनुस नबी चढ़ो छा के चढ़ो यूनुस नबी बेड़ो वरी हलो मानू सब तकिन पा तो वाकई सोहणो डाढो आ अदब वारो ब्याहे अखलाक वारो ब्याहे कहते कावड़ को न थो करे कैसा गालाए भी को न थो पना गोड़ा हारे तो कौम जिला तो मुझे कौम जो हाल अला केड़ो थी पौंदो हे हेड़े हलो तो वरी कौम जो वाक्यो बुधाया कौम वारन पोड़ा जेके हा चोरन सरक्यो चंडो खबर यूनुस काडे वे दिसोस जे जे वयो हलो तो पो अजाब इंदो पो पक नबी जे आहे तर में काथे हिते उते आहे तो पो वठी चोस इलाज कयोस बाबा ही आहे नबी थवा अजाब इंदो वठी चोस मेड़ बाहू बधौस मड़ी परचा छडियो जी अजाब टरे गोलियो जवा बेड़े में चढ़ियो हाने हाने ता सुधरन एक बे के चो गाल बुधो सब और तू निकरो सब मासूम बाहर खणो थड़न वारा बाहर खणो पोड़ा बे हलन ढोर ढगा बे काय हलो मैदान ते बकरी हुजन बुज़ हुजेवा मेष हुजेवा गोख हुजेवा उठना ये नला नला जानवर सब हलनवा जे उठ तो बे काय करे ढुकियूं हुजन केड़ियूं हुजन सब मैदान ते बिहारो और तू सब हलो खीर प्या के नला बार बे हुजन पोड़ा बे हलो हली करे अल्लाह के बाहूं ता बधाऊं अल्लाह के लाज ता कयूं सब निकरी व्या नला वड़ा सब निकरी व्या मैदान ते जो रब यूनुस के मोटा असा के तोबा यूनुस के मोटा यूनुस इंदो कलमो पढ़ना से अल्लाह अजाब जे लांज क्यों थी अजाब के वापस कर अल्लाह फरमाए मुझा सोहना नबी पोड़ा बे रोहन प्या और तू बे रोहन पयूं बार बे रोहन प्या बकरियों भी दाहूं कन पियूं रिढूं भी दाहूं कन पियूं जड़ी सबरन में पजी व्या मुके रहमायो मां अजाब टारे छड़ियो मान आयल अजाब के रब सही टारी दो पर गोड़न हारण छा साहब असा वरी वे ही एडो मौलवी साहब का दुआ घुरजा का दिल मंझा पान के देड़ो सड़ो बुखार दस दो यारी तू आ त तू रो न मौलवी छोरो है तुझे बदरा ठीक है तू दुआ घुरा पर पंजी मुसीबत कर पान वजू करे बरकत नफिल पड़ी रोई पो के मस्जिद में कुंड में वनी वे रोई पो पटकोई फिटी कर रोई पो गोड़ा हार पांच इज्जत के खत्म कर खुदा जे सामो एड़ा जुमला गालानी दुनिया हैरान थे उन जुमलन के ज़बान ते आनी दे रुठल रब उते ही परची विंदो काफरन ते ऐलाना अजाब जो ओ टारे तो छा असा जे दुआ के कबूल न कंदो बाबा समझव काफरन ते ऐलान थला अजाब अचे थो उते जरी रोई प्या त छो अजाब खत्म न अजाब खत्म अजाब खजी वियो न अचे पियो पो जरी काफरन जे रोण जे करे अल्लाह अजाब के टारे थो तो पाक मोहम्मद ते कलमे पढ़ वारन जे रोण जे करे मुसीबतूं छो न टरदियूं दुआऊं कबूल छो न थी छो इंशाअल्लाह यो रस्तो मिलियो आ छो इनी तरीके से रब के परचाईंदासे रोई रब के परचाईंदासे सुजदे में रब के परचाईंदासे जो बीठे में रब के परचाईंदासे बाबा आसान है खुदा के परचायण अल्लाह छा थियो असा के जो किरो न था रो न था गोड़ा न था यूनुस नबी ते चढ़ी वियो होड़ो कौम का अजाब भी खत्म छो अजाब भी हाने सब इंतजार में रब यूनुस के जल्दी घुरा हे हो चंदो मां बे धक्का मास हो चंदा मां बे लफ्ज गाला मास तौबा रब यूनुस के मोकिल असा ईमान आने उसे हजरत यूनुस के पोयो खबर ही काने बेड़े में चढ़ियो हाने पार थो विच दरिया में जड़ी किश्ती पहुंची तो अल्लाह दरिया के हुक्म कयो ओ दरिया जी रब्बा जल्दी कर किश्ती के हेठ मथे कर त यूनुस के पतो पवे समझी विंदो पानी पान त तक्कर जो नतीजो छाए किश्ती इए हेठ मथे पर गाल समझो वेठो केरा अंदर अबा गाल आयो नबिया अल्लाह जो नबी चो अल्लाह जो पो बे किश्ती हेठ मथे थी थे तेज माना किश्ती भी अल्लाह हथ में तो दरिया भी खुदा हथ में वरना नबी होयो किश्ती न लोडिया साईं तू तो हुक्म करे तो पर यूनुस नबी तुझो वेठो आ तो रब साईं छड़े दिया न मथो आर्डर आयो बेड़े में लोडा शुरू थी ओ दरिया जी रब्बा
हेठ मथे करेस पर सफ़ा ऊंधी न कजाइंस डिजारेस ते यूनुस नबी के पतो पवे तो बिना मोकल छो निकरी आयो छो आयो किश्ती जा पासा लुडी विया अल्लाह से बीजा ते फरमाए तो वज़न इज़हब मुग़ाज़िबा कुरान पाक तो फरमाए कावड़ में हले वियो ओ मच्छीअ वारो वज़न्नून मच्छीअ वारो यूनुस नबी इज़हब मुग़ाज़िबा फज़न अल्लन नक़दिर अलैहि हज़रत यूनुस रस्ते में चे पियो घोड़ा हारे पियो पर दिल में चे पियो अल्लाह मूंखे कुछ न चवंदो छो त माण्हुनि मूंखे मजबूर कयो मूंखे चिड़ायो मूंखे कावड़ायो तरी मां निकितो आं अल्लाह फरमाए तो न वो त दिल में त चे पियो पकड़ में न ईंदुमि पर दरिया में पकड़ियो मांस दरिया में असां वरी छोड़ो नमाज पढ़ूं वाइज़ कयूं का तकलीफ़ थे सही वाइज़ भी कयूं था नमाज़ूं पढ़ूं था रोज़ा रखूं था पोइ बि हिकु न हिकु तकलीफ़ हटे कान बाबा नबी को तू मथे आ छा तू पैगंबरनि को मथे आ इम्तिहान ईंदा आहिनि आज़माइशूं ईंदियूं आहिनि वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू व नक्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बशिरिस साबिरीन मां दुख ॾींदो हां तकलीफ़ूं ॾींदो हां पुट मारींदो हां पीउ मारींदो हां फसल ख़त्म कंदो हां पानी बंदि कंदो हां मींहुं बंदि कंदो हां अलाह केॾियूं तकलीफ़ ॾींदो हां व बशिर साबिरीन जेको सबर में रहियो इहो कामयाब आहे बाक़ी रड़ियूं कंदो रहियो कुझु न थींदो दाहूं कंदो रहियो मसलो हल न थींदो क़ुरान तो फरमाए बेड़ो जरी लुडण लगो त बेड़े वारो चो त गाल बुधो जेको बिना मोकल पंहिंजे मालिक को भजींदो आ तमु सो इहो हशर हूंदो आ गाल बुधो अल्लाह जो नालो तव तव्हां में कोड़ो हिकड़ो हूंदो त यूनुस नबी पाण बीही रहियो जे बिना मोकल मायो बेड़े वारो ॾिठो त शाहज़ादो सभिनि में ई हुई आ चंगड़ो बि हुई आ हाणे इन्ही के केरां त हे चंडरा कारे घुमाईंदो बेड़े वारो चो गाल बुधो ठीक वे अदा वे 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 अदा वे अदा यूनुस वे 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 अदा मां कोड़ा थो फसाहा मां कोड़ो फसाहा मां ना पो कोड़ो वेधाई कोणे में यूनुस नबी जो नालो बेन चोसे हाने वठेस टंगुन खां बेड़े वारो चे पो ना बीहर कोणो थो विझांवर बीहर विधई फसाहा मां फकान मिनल मुदहाज़ीन कोणे में हे जार में फासी पियो यूनुस नबी जो त मथों जो फैसलो हो चेदा हाने उछलेस चैना दा 3 मरतबा घणा मरतबा हो तो वस पियो करे हे बच्चे हेडो घणी 10 वञनि अल्लाह फरमायो हो छो वञनि जेको तकड़ करे कौम छड़िया वा तो उहो करे न बेन के छो त माना इंसाफ रब वट आहे छो रब वट इंसाफ न त नबी के साइड ते करे 10 खणी हो न उछले छड़िया पर ना नबी छो आयो तकड़ छो कई यूनुसा तू ये पियो समझे अल्लाह नक़दिरा अल्लाह से मुके कुछ न चवंदो पकड़ींदो ना हाने की फातो है दरिया जे विच कुरान तो फरमाए त नबी भी इम्तिहान में ईंदा आहिनि जो आज़माइश में नबी भी चो ईंदा आहिनि टीहर कोणो विधो त वरी भी यूनुस नबी जो नालो हाने से वर बेड़े वारे ते सभिन तारा फोटारा बेड़े वारो मजबूर थियो चेस हाने भला टप ॾियो हाने सन 3 मरतबा पूरा थी विया यूनुस नबी जो अदमा त पहिरें दफ़े चयो मां उहो माया उहो माया उहो माया इहो जीअं कुणो शुरू थियो त नबी बि रोअण लॻो और अब मां तकड़ कई आहे वाकई तो मना कयो पर मां को न सम्झुमि हाणे भला महिरबानी कर तो खां सवाइ चाड़ो न थींदो मां तुंहिंजे तौहीद ते वाइज़ बि कयो अथमि माण्हुनि मूंखे मारूं ॾिनियूं आहिनि हेॾो ज़ख़्म लॻा पिया आहिनि हेॾो बि मूंखे ज़ख़्म लॻा पिया आहिनि माण्हू मूंसां विढ़नि पिया मूंखे चिड़ायूं ॾाढो मां मजबूर थी निकिरी आयो आहियां हेॾो से नबी टप थो ॾे कलमे वारो हिकु टंग मथे हिकु टंग पाणी में अल्लाह फरमाए तो मच्छी जी रब्बा चे जल्दी आ इन साइड को वात फाड़ जाए ये मुझो नबी टप दींदो तुझे पेट में चाहे खाराई दे रब चाहे ना चाहे भला हाजमो चाहे कुछ न थींदो मुझो मेहमान के दंद न हण जाई मेहमान के चप्पन जो जोर न ॾिजाई मेहमान के पेट में तकलीफ न ॾिजाई छो तो मुझो प्यारे में प्यारो नबी आ मच्छी जे पेट में बचाए त रब बचाए समझो था कि न कुरान तो फरमाए अल्लाह से फरमाए फल्तकमल हूत व मलीम हूत माना मच्छी हूत माना अल्लाह फरमाए तो मच्छी ये यूनुस टप दिनो मच्छी गी छड़ी फल्तकमल हूत व मलीम
यूनुस नबी दिल में पान के मलामत करे पियो तो गलती मुंहिंजी आहे, कुसूर मुंहिंजो आहे, बिना मोकलाए में हे जे करे उते रही पवां हां त मुंहिंजो हे हाल न थिए हा। हाणे त मां मच्छी जे पेट में आ, मच्छी जे पेट में नबी वियो, उते खाइण पीअण कुझु न आहे। तकरीबन आखिरी ॻाल्हि त 40 ॾींहं रहियो। घणा ॾींहं? मच्छी त हिकु जाते सुम्हंदी बिना जो भॼंदी आ, पानी समंदर जो कौड़ो। नबी अंदर छा तो चवे, फनादा फि ज़ुल्मात, ज़ुल्मात माना अंधेरियों ऊंधारियों, रब रात जी अंधेरी, मच्छी जे पेट जी अंधेरी, समंदर जी अंधेरी, खाइण ला कुछ भी कोने। फनादा फि ज़ुल्मात अल्लाह इलाहा इल्ला अंता सुब्हानका इन्नी मा इन्नी कुंतु मिनज़ ज़ालिमीन। सही मां ज़ुल्म कयो, सही ज़ाती मुंहिंजी आ, कुसूर मुंहिंजो आ, तूं त पाक आहीं। छाई तूं पाक आहीं, कुसूर मुंहिंजो, गलती मुंहिंजी। अरे माशाअल्लाह, इनो जोड़ो अची वियो, मूंखे ख़बर ई न आहे। नारे तकबीर, शान मुस्तफा, अजमत कुरान। मां छा कयां, मां समंदर में, बाबा हज़रत यूनुस काथे हो? समंदर में। मां समंदर में पहुतो आहियां, ॼाण इंशाल्लाह निकिरूं था। यूनुस नबी भी निकिरंदो, पर अल्लाह फरमाए तो मां तो कढांसि, मां समझो था। तुम्हारे चवंदा साईं वारो कर, साईं छोकरो मुश्किल आहे बचे, बस वारो कर। हे छा कंदो वारो? वारो उन्हीं के चओ न जेको वारो आहे, ताकत आहे, कुवत आहे। हे नबी आ, तू मौलवी आ, तू पीर आ, तू जो आ, तू 14 सदी जो 13 सदी जो ओ रब जी ज़ात आ, जंहिंजी पाकई शाह जी कुरान तो बयान करे। किताब ना है, किस्सो ना है, कुरान। यूनुस नबी मच्छी जे पेट में छा तो फरमाए, फनादा पो सॼई, नादा सॾ के चए, फनादा फि ज़ुल्मात अल्लाह इलाहा इल्ला अंता। अंत माना तू, अंत माना कंहिंखे तो सॾे? अल्लाह के न। तंहिं करे कॾहिं माण्हू मुश्किल में पवे के मुसीबत में तकलीफ़ में, पोइ इन्हनि आयतनि जो विर्द करे, दुरूद अॻ में पढ़े, पोयों पढ़े, ही आयतूं पढ़े, फनादा फि ज़ुल्मात अल्लाह इलाहा इल्ला अंता सुब्हानका इन्नी कुंतु मिनज़ ज़ालिमीन। इंशाअल्लाह वो झोड़ी लही वेंदी, वो मुसीबत वेंदी, परेशानी वेंदी। जे यूनुस नबी दुआ घुरी, दुआ कबूल थी वई। यूनुस नबी दुआ घुरी, अल्लाह फरमाया सोहना महबूबा मुंहिंजा दिलबर नबी तो ये जुमला कोन ॿुधा, मां खुदा ॿुधां पियो। यूनुस रोए पियो मच्छी जे पेट में। किताब लिखंदा आहियूं, करी पाण खे चए पियो मां मरी वियो हां, वरी ईअं कंद जो चोरे चे न मां जीअरो हां। कमज़ोर एॾो थियो जी आने मां कुकुर जो बच्चो निकिरंदो आहे, ईअं कमज़ोर थियो, छो त खोराक न आहे, पाणी न आहे, मानी न आहे, कमज़ोर थियो, हरड़ा बि कमज़ोर, जान बि कमज़ोर। अल्लाह फरमाए थो हाणे क़ुरान छा थो मुसलमानो, फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीना ललबिस फी बतनिही इला यौम युबासून। अल्लाह फरमाए तो हाँ मुंहिंजा सोहणा नबी तोखे तो ॾसां क़ुरान में, महबूबा पहिरें ॾींहं खां वठी जी मच्छी जे पेट में पहुतो तीअं मूंखे सॾणु शुरू कयईं, मुझे जिक्र करे पियो, मुझी पई तारीफ करे। और रब बचा, रब मच्छी जे पेट मां आजादी रे। अल्लाह तकलीफ ॾाढी आ, खाइण जी का शइ न आहे। अल्लाह दई त वरूं त सही, का शइ कान्हे, मच्छी भॼंदी थी वते अंधेरी में आ। अल्लाह फरमाए तो मुंहिंजा महबूब नबी मूंखे पंहिंजी ज़ात किबरा जो कसम, जे मच्छी जे पेट में यूनुस नबी मूंखे न सॾे हा इला यौम युबासून, क़यामत ॾींहुं जीअं ॿिया उथंदा हे बि थिया, हाणे न थिया। मूंखे ज़िक्र कंदो रहियो, मुंहिंजी तारीफ़ कई, मुंहिंजो नालो वरिते, मूंखे सॾई त मां आज़ादी ॾियारे छॾियोमांसि, न त निकिरे ई न हा। छो जे अल्लाह खे न सॾिया त तंहिंजे माना कंहिंखे सॾिबो आहे मुश्किल में। क़ुरान साम्हूं पोइ साईं कीअं कढियोसीं, छा थियो? फनबज़नाहु बिला राय व सक़ीम, फनबज़नाहु पोइ ॿाहिरि कढियोमांसि बिला राय माना पट, दरिया जे कपर ते पट वारी, उते वञी मच्छी खे हुकुम कयमि जल्दी निकिर, जल्दी निकिरी आई। साईं छा कजे, वात फाड़, वात फाड़े। यूनुस आयो, अंदरों ज़ोर मिलियो, यूनुस नबी आयो पर मिट्टी ते पियो आहे, उसा
छाव कोने को झुड़ भी ना है उस ॾाढी गर्मी ॾाढी आ यूनुस नबी वेठो आ त चुरी न थो सघे हली न थो सघे वरी अखियुनि मां ॻोड़ारे मुंहिंजा रब गर्मी ॾाढी आ कमज़ोर ॾाढो आ बुख ॾाढी आ उञ ॾाढी आ अल्लाह फरमाए यूनुस थोड़ो वे 1 मिंट में कद्दू जे वल वांगुर अंबतना फिया कुरान पाक तो फरमाए मां उते कद्दू जे वल वांगुर एक वल के हुकुम कुम पैदा थियो जंहिंजा वॾा पन थी विया मथे चढ़ंदो वियो न त वल त हेठ वञे पर उते ई मथे चढ़ियो नबी हेठों वेठो आहे चौधारी वॾा पन लगी विया पन जे मथों पन जे मथों पन चो नबी छां वेठो आ कंहिंजी ताक़त असां के भी केड़ा मुसलमान बैठा आहियूं कुरान इहो तो सबाए त जंहिं शइ जी ज़रूरत पे रब के सॾियो सब कुछ उन हथ में वंबतना अलई शजरतम यक्तीन कलमे वारो शजर वण के चइबो आ पर उहो वण न ॾारन वारो न ईअं सम्झो तंदन वारो कद्दू वांगुरु हिकिड़ो वल उन हेठों वेठो आ साईं बुख लगी आ हाणे काॾे वञूं अल्लाह से हुकुम कयो हरणी खे त जल्दी जल्दी चरी खाई पी अची मुंहिंजे नबी के खीर प्यार अची फिरी करे नबी के खीर प्यारे असां ॾे अचे हरणी बिस्मिल्लाह रहमान बिस्मिल्लाह रहमान झिरकी मिले इसमें बिस्मिल्लाह रहमान छॾींदो न पर ॿियो चवंदो अड़े बच्चा अथसि तो बच्चा अथसि न तूं को खा तो पल डंडो थी तोखे मरणो न आहे जेनी जा बच्चा बुख ते मरी विया न आखेरे में त पोइ सज़ा तोखे मिलंदी आखेरनि जो ख्याल कयो बच्चन जो ख्याल कयो जरी माण्हुनि ते रहम न आहे त पखियुनि ते छा रहम कयो हिकिड़ो ई पुटु आहे उन खे मारे विया हिकिड़ो पीउ पोड़ो कमज़ोर आहे हाणे लेटा ॼणो कबर में वञणो ई न आहे को फ़ैसिलो वठण वारो ई कोन्हे ए खुदा जी ताकत ॾिसो त नबी के ॾिसो हर मोड़ ते खुदा के सड़ींदो वाह खीर पीअंदे पीअंदे उथण लॻो घुमण लॻो हलण लॻो पर दिल में इहो फ़ैसिलो क्यों वेठो हो त क़ौम ख़त्म आहे बसि हाणे मुंहिंजो घर इहो या इते ई रहणो अल्लाह फरमाए हिते मां कोन छॾींदुमि कौम सॼी इंतजार में तो यूनुस काॾो आणींदो अल्लाह यूनुस के काॾो वठी आ रब कहिड़े रस्ते सां ईंदो असां ईमान आणींदासीं कलमो पढ़ंदासीं यूनुस नबी वण हेठों वेठो आ अल्लाह फरमायो सोहणा हे उथे न हा छो त कौम ॾो हे नाउमेद हो न हे उथे ना हिते मज़ो आयोसीं मुफ़्त जो खीर मुफ़्त जा वॾा पन पोइ छा कयईं रब साईं वरी बीमारी लॻायो वण खे वल खे मथों पन किरी पियुसि हिकिड़ो पन किरियो त वरी ॿियो पन किरियो वरी उसड़ो थियो वरी हेॾे भॻो वरी हेॾो पन किरियो त हेॾे भॻो चए रब हे पन था छड़नि मां काॾे वञा रब फरमायो पन जो क़दुरु अथई वण जे वल जे पननि जे लाइ उस थोड़ी उस गर्मी थिए थी उन जहिड़ा परेशान थिए थो सॼी क़ौम तुंहिंजे इंतज़ार में तोखे परवाह ई कान्हे से क़ौम खे मारे विझो चए कोन मारो तमामु सभु ज़िंदा आहिनि सभु तुंहिंजे इंतज़ार में आहिनि चएसि पहुच वञ क़ौम ॾे हाँ से जिंदा आहिनि हाणे इन फासले ते बि नबी के ख़बर नाही न त कॾो को वल के भञी भोर भोर करे क़ौम ॾे वञे हा पर उते ई वेठो आहे त घर हे आहे क़ौम आहे ई कोन हाणे सम्झव क़ुरान सम्झव त यूनुस नबी खे अल्लाह से फरमायो हाणे ईअं कर अॻिते वञ कुंभर वेठो थी दिला ठाहिया अथई मटकियूं दिला ठाव वञी उते चवेसि त हे भञाए मोकले तो दिला भञाए ए ठिकर सब पाटड़ा सब भञाए पोइ ॾिस त जवाब कहिड़ो थो ॾेई पोइ मां पुछा कंदोमांइ अॻिते सिधो वियो ॾिठे त कुंभर वाक़ई सभु कुझु रखियो वेठो आहे चए अदा कुंभर फ़क़ीर हे भञाए चए छो बा ख़ैर त आहे 3 महीना थिया आहिनि मथो हणी हणी ठाहे रखियो त वरी तूं मुंड में भञंदे चरियो थियो आहे छा केरु आहे मता लठ हणे मुंहिंजे के दिले के ठिकर खे रब सफ़र में यूनुस छा थो चवई चए त मां वॾी महिनत कई आहे ठाहिया त वरी तूं भञंदे मुफ़्त में पोइ यूनुस तूं के जो सॼी क़ौम ॾिनी अथमि छा उन्हनि में मुंहिंजी महिनत न आहे मां उन्हनि खे जोड़ियो न अखियूं न ॾिनियूं हथ पेर न ॾिना आहिनि पोइ जॾहिं उन्हनि खे मां जोड़ियो आहे त पोइ जीअं मूंखे क़दुरु आहे मुंहिंजे उम्मत लाइ तुंहिंजी उम्मत जेका क़ौम आहे मुंहिंजा बाना आहिनि हुनखे दिला प्यारा आहिनि त मूंखे पंहिंजा बाना प्यारा आहिनि यूनुस नबी मोटियो अल्हम्दुलिल्लाह ईमान आंदो मुसलमान थी विया किसो मुख़्तसर हिन करे कयो में जो पोयों घेरो आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं जलसा ॿिया बि घणा आहिनि जलसा ॿिया बि घणा आहिनि ओॾे रखड़नि खां परियों बि जलसो आहे ओॾे जतोइन में हेठि बि जलसो आहे अल्लाह कंदो इंशाअल्लाह सभिनि वटि पहुचंदासीं आस्ते आस्ते थोरो मिले भई लटो मज़बूत हुजे टुंग थियल न हुजेसि कोठड़ी कनि छा मामा कोठड़ी कनि कोट रिंगाने हम अकेले और मकसूदी को साउंड शिकारपुर उस्ताद फैज मोहम्मद शेख मजबूत हो जाई ना हेठों फाटल न हो जाई समझो था वो 5 आयतूं भी खोड़न हिकड़ी आयत भी खोड़ा
अल्लाह तव्हांजे असांजे अचण वेहण के कबूल फरमाए अल्हम्दुलिल्लाह दिल ठरी पई थक लही विया एक बे से मिली वियासे मौलाना अञा हिकिड़ो मौजू ॾिनो वरी ॿिए साल जे हे जहिड़ो हूंदो त इंशाअल्लाह जे मां हूंदुमि त वरी इंशाअल्लाह समझो था ॿुधायांव कोन थो पोइ वरी ॻोठ वारा अल मकसूद इको साउंड शिकारपुर उस्ताद फैज मोहम्मद शेख 031200300044 उस्ताद फैज मोहम्मद शेख अल मकसूद इको साउंड लही वञनि